अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यकीनन जिन माण्हुनि असांजी आयतुनि खे कूड़ो कयो ऐं उन्हनि जे क़बूल करण खां तकबर ऐं सरकशी कया उन्हनि लाइ आसमाननि जा दरवाज़ा हरगिज़ न खोलिया वेंदा, यानी उन्हनि लाइ माफ़ी ऐं रहमत जा दरवाज़ा हमेशा लाइ बंदि रहंदा ऐं न कि उहे जन्नत में दाख़िल थींदा जेसी ताईं उठ सुईअ जे पाखे में या नाके मां न लंघे। मतलब ही आहे त जहिड़ो उठ सुईअ जे पाखे मां लंघण नामुमकिन आहे, तहिड़ो ई मुजरिमनि जो जन्नत में दाख़िल थियण नामुमकिन आहे। ऐं असां अहिड़ीअ तरह मुजरिमनि यानी बदकारनि खे बदिलो ॾींदा आहियूं। उन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि जो विछाणो यानी बिस्तरो हूंदो ऐं संदन मथां बाहि जो ओछण यानी चादरूं ऐं सवड़ियूं या रज़ायूं हूंदियूं। ऐं अहिड़ी तरह असीं ज़ालिमनि खे बदिलो ॾींदा आहियूं। पर जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया त असांजो कानून आहे त असां कंहिंखे बि संदसि ताक़त या वस खां वधीक तकलीफ़ न ॾींदा आहियूं। उहे जन्नती आहिनि, उहे उन में हमेशा रहण वारा हूंदा। ऐं असीं संदन सीननि में जेको बि कीनो यानी कदूरत या नफ़रत रंज ऐं हसद हूंदो सो कढी छॾींदासीं। ऐं हू कंहिं बि बुलंद मक़ाम ऐं अल्लाह जी अता कयल नेमतुनि ते को बि हसद न कंदा ऐं संदन हेठियां नहरियूं पियूं वहंदियूं ऐं ख़ुशीअ जी बहक विचां बेइख्तियार चवंदा त सभु सना तारीफ़ ऐं शुक्र अल्लाह जे लाइ ई आहे जंहिं असांखे हिन वाट लॻायो। जेकॾहिं अल्लाह असांजी रहनुमाई न करे हा त असीं कॾहिं बि हिदायत हासिल न करे सघूं हा। बेशक असांजे रब जा रसूल हक़ यानी सचो दीन ई खणी आया हुआ। उन वक़्त अल्लाह जी तरफ़ां पुकारियो वेंदनि त इहा जन्नत तव्हांजी आहे, तव्हांखे उन जो वारिस बणायो वियो आहे ऐं इहा उन्हनि अमलनि जी एवज़ आहे जेके अव्हां कंदा रहिया हुओ। ऐं जन्नती दोज़खिन खे सॾु करे चवंदा त असां त वाकई उन्हनि सभिनी वाइदनि खे सचो लधो जेके असांजे रब असां सां कया हुआ। छा तव्हां बि सच पच उहो ई लधो जेको तव्हांजे रब तव्हां सां वाइदो कयो हो? उहे चवंदा त हाओ, बिल्कुलु ईअं ई ॾिठोसीं जीअं रब वाइदो कयो हो। ऐं पोइ हिकु पुकारींदड़ संदन विच में पुकारींदो त बेशक अल्लाह ज़ालिमनि नाशुक्रनि बेक़दरनि ऐं हक़ जे मुनकरनि ते लानत कई आहे। छाकाणि त उहे माण्हुनि खे अल्लाह जी वाट खां रोकींदा हुआ ऐं उन में ॾिंगाई पैदा करणु घुरंदा हुआ ऐं उन में ऐब ऐं नुक्स ॻोल्हींदा हुआ ऐं एतिराज़ ऐं बहस करे माण्हुनि खे बदज़न मशकूक ऐं मुतनफ़र कंदा हुआ ऐं उहे आख़िरत जा मुनकर हुआ। ऐं उन्हनि ॿिन्ही यानी जन्नत वारनि ऐं दोज़ख वारनि जे विच में हिकु हिजाब यानी ओलो ओट या पर्दो हूंदो जंहिंजे एराफ़ यानी जन्नत ऐं दोज़ख जे विच में हिकु मक़ाम आहे जंहिंजे ऊचनि मीनारनि ते के अहिड़ा माण्हू हूंदा जेके सभु कंहिंखे संदन पेशानियुनि मां सुञाणींदा ऐं उहे जन्नतियुनि खे चवंदा त सलामती हुजे तव्हां ते। ऐं उहे यानी असहाबे एराफ़ अञा जन्नत में दाख़िल न थिया हूंदा पर उहे उन जा उम्मीदवार हूंदा यानी असहाबे एराफ़ जिन जूं नेकियूं ऐं बदियूं बराबर हूंदियूं। उहे जन्नत में दाख़िल थियण लाइ अल्लाह जे हुक्म जा मुंतज़िर हूंदा ऐं जन्नतियुनि ऐं दोज़खियुनि जो नज़ारो करे रहिया हूंदा। ऐं जॾहिं उन्हनि जे नज़र दोज़खियुनि ॾांहुं फिराई वेंदी त चवंदा त ए असांजा रब, असांखे ज़ालिमनि में शामिल न कजा।